ब्रेकिंग न्यूज़ है जामशोरे मामा से शेयर कई पिया। जामशोरे में पुलिसी नाइंसाफिन खिलाफ रहवासियों ने आपाशी खाते के मुलाजमन धरणो हयो है। पुलिस की ज्यादतियुनि खिलाफ रहवासियुनि कोठड़ी बैराज वटि अलमंज़र पुल ते धरणो हणी रोड ब्लॉक कयो। जामशोरो ऐं हैदराबाद पुलिस मुख़्तलिफ़ तरीक़नि सां तंग करे रही है। अनवर पमर जो चवणु हुयो कोठड़ी बैराज के ॿिन्ही पासनि खां पुलिस अहलकार ईंदे वेंदे गाॾियुनि जी चकास बहाने बीहारे तज़लील जो निशानो बणाइनि था। जामशोरो तोड़े हैदराबाद की पुलिस बिना जवाज़ ॻोठ साई ॾिनो मला ते चढ़ाई करे बिला जवाज़ गिरफ़्तार माण्हुनि खे गुम करे छॾियो आहे। जामशोरो मां खंबियल नौजवाननि खे हैदराबाद में मुबैना पुलिस मुक़ाबला ॼाणाए फुल फ्राई ऐं हाफ फ्राई कयो वञे थो। अहम ख़बर मां सां शेयर करे रहिया आहियूं। जामशोरो में पुलिस जी नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ रहवासियुनि ऐं आपाशी खाते जे मुलाज़िमनि धरणो हयो आहे। पुलिस जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ रहवासियुनि कोठड़ी बैराज वटि अलमंज़र पुल ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। जामशोरो ऐं हैदराबाद पुलिस मुख़्तलिफ़ तरीक़नि सां तंग करे रही आहे। अनवर पमर जो इहो चवणु आहे। इन हवाले से तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ रिपोर्टर अली मुराद चांडियो खां। जी अली मुराद, अपडेट कजो, इन हवाले से छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, जामशोरो में पुलिस की नाइंसाफ़ियुनि खिलाफ रहवासियुनि ऐं आपाशी खाते के मुलाज़िमनि एहतजाज किया है। मां ॿुधाईंदो हलां त पुलिस जी ज़्यादतियुनि खिलाफ रहवासियुनि अनवर पवार ऐं ॿिए जी अॻुवाणी में कोठड़ी बैराज वटि अलमंज़र पुल ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो, जंहिं करे ट्रैफिक मुकमल तौर ते मुअतल थी वई आहे। इन मौके ते रहवासियुनि जो चवणु आहे त जामशोरो ऐं हैदराबाद पुलिस मुख़्तलिफ़ तरीक़नि सां तंग करे रही है। कोठड़ी बैराज जे ॿिन्ही पासनि खां पुलिस एहलकार ईंदे वेंदे गाॾियुनि जी चकास बहाने बीहारे तज़लील जो निशानो बणाइनि था। इन्हनि जो चवणु हो त जामशोरो तो हैदराबाद जी पुलिस बिना जवाज़ ॻोठ साई ॾिनो मला ऐं भरपासे वारे इलाइक़नि ते चढ़ाई करे रोज़ नौजवान खंबे गुम करे थी। जामशोरो में खंबियल नौजवान आहिनि, उन्हनि खे हैदराबाद में मुबैना पुलिस मुक़ाबला ॼाणाए फुल फ्राई ऐं हाफ फ्राई कयो वञे थो। इन्हनि जो इहो बि चवणु हो त कोठड़ी बैराज ते ड्यूटी ते ईंदड़ आपाशी खाते मुलाज़िम खां बि अदंगो रवैयो जेको अख़्तियार कयो वञे थो, जॾहिं त हिते नई पुलिस चौकी जोड़े रहवासियुनि खे वधीक ईंदड़ जो मनसूबो जोड़ियो वियो आहे, जेको अमल बर्दाश्त न कंदासीं। इन्हनि मुतालबो कयो आहे त कोठड़ी बैराज जे ॿिन्ही पासनि खां मुक़ररु पुलिस एहलकार जी ज़्यादतियुनि जो नोटिस वरितो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। ठीक है अली मुराद, तव्हांजी महिरबानी अपडेट करण लाइ।